नाज़रीन मिठाणी मां वाक़े अपडेट कंदालू रिपोर्ट करे रहा ज़वार सैयद ज़ुल्फ़कार अली शाह मिठाणी वेझो ॻोठ सैंथल खान माछी में संगावती तकरार तां माछी बिरादरी जा मर्द ऐं औरतूं सख़्त ज़ख़्मी लठियुनि कुहाड़ियुनि ऐं सिरुनि जो आज़ादाना इस्तेमालु कयो वियो जॾहिं त ज़ख़्मियुनि खे उतां जे मक़ामी माण्हुनि मौक़े ते पहुची हेल्थ सेंटर मिठाणी मुंतक़िल करे छॾियो। ॿिए पासे ज़ख़्मी लाइक़ माछी ऐं संदसि ज़ाल हसीना माछी सिंध प्रेस क्लब मिठाणी पहुची एहतजाज कंदे चयो आहे ऐं रोईंदे चयो आहे, असां घर में वेठा हुआसीं त ओचितो शहरदीन नूरदीन सुहेल सदर सदोरो सभु ज़ात जा माछी ऐं ॿिया गॾिजी हथियारनि लठियुनि कुहाड़ियुनि ऐं लोही सिरुनि सां हमिलो करे ॾिनो। लठियूं ऐं सुरैया लॻण करे मुंहिंजे काॿे ॿांह भॼी पई आहे ऐं ॿिए जिस्म ते बि काफ़ी धक लॻल आहिनि ऐं मुंहिंजी घरवारी हसीना माछी खे कंध में धक लॻा जेका सॼी रतो रत थी वई ऐं उनजे ॿ ॿांह भॼी पई आहे। हिन वधीक चयो त मज़कूर जवाबदार मुंहिंजी ज़ाल खे वारनि मां वठी सॼे अंगण जे ॻीरींदा रहिया ऐं उन्हनि जे मथे मिटी माइटी सां असांजो को बि तालुक़ु नाहे। उन्हनि जवाबदारनि ख़िलाफ़ु असां थाणे ते NC दाख़िल कराई, जंहिंखां पोइ जवाबदार जमादार नसरुल्ला पंवर उन्हनि जी वंगार वहंदे असांजे धुर जा माण्हू विहारे छॾिया ऐं मोटरसाइकिल बि बीहारे छॾी। हिननि SSP नुसरत फिरोज़ खान मुतालबो कंदे चयो आहे त मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं वंगारी पुलिस जमादार खे मुअतल करे असांजे माण्हुनि खे आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में थाणे अॻियां औरतुनि समेत वसी एहतजाज कयो वेंदो।